वॻण जे दर्जी कारीगर थोरे वक़्त में जोड़ो सिलाई करे वरितो। खेनि मक़बूलियत में इज़ाफ़ो थी वियो। कारीगर फ़तेह मोहम्मद कलोड़ो फ़ी जोड़ो 35 मिंटनि में सिलाई कंदे तयारु करे वरितो, जंहिं ते दुकानदार इनाम तौरु नोटनि जो हार पारायो। इन सिलसिले में दर्जी कारीगर फ़तेह मोहम्मद कलोड़ो ॿुधायो त टॉप चॉइस टेलर जी दुकान ते कारीगरी कंदो आहियां। वॻण शहर में केतिरा ई सिलाई जा कारीगर आहिनि, पर थोरे टाइम में जोड़ो सिलाई नाहिन करे सघंदा। कमु ॾाढो ॾुखियो आहे, पर नामुमकिन नाहे। महिनत करे घटि वक़्त में ड्रेस सिलाई करे वरिती, जेको एज़ाज़ आहे। जॾहिं त दुकानदार साजिद बलोच इनाम तौरु नोटनि जो हार पारायो। हिन वधीक चयो त दर्ज़ को कमु करे घरनि जो ज़रूरतूं पूरियूं कंदो आहियां, पर मुसलसल महांगाई वधण करे वक़्तु ॾुखियो थी पियो आहे। महिनत बावजूदि उजरत में इज़ाफ़ो नाहे। हिन वक़्त जे हुक्मराननि खे अपील कई त महांगाई ते ज़ाब्तो आणे, जीअं ग़रीब पोरहत तबिको कुझु ख़रीदारी करे सघे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।